अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जोनो तव्हां ख़बर ॾियो था त खुसा बिरादरी जे खूनी तकरार खे रोकण लाइ SUP मरकज़ी सदर सैयदीन शाह इलाइक़े जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि सैयद आसिफ अली शाह जिलानी, रईस सुल्तान अहमद मरी ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾिजी शरीफ़ खुसो वटि मेड़मंत क़ाफ़िलो वठी पहुतो, जिते शरीफ़ खुसो मेड़मंत क़ाफ़िले खे मान ॾींदे जहिड़े लाइ हथियार न खणण जो वाइदो कयो ऐं कसम बि खंयो त मेड़मंत क़ाफ़िले खां पोइ जहिड़ो न कंदासीं, बाक़ी क़ानूनी तरीक़े सां केस विढ़ंदासीं, उहो मुंहिंजो क़ानूनी हक़ आहे। शरीफ़ खुसो मेड़ खे तमामु बहितरीन मोटनी उन सां इलाइक़े में अमन जी फ़ज़ा क़ाइमु थींदी। सैयदीन शाह चयो त असां ॿिन्ही धुरियुनि खे इंशाअल्लाह फ़ैसिले लाइ बि राज़ी कंदासीं जीअं इलाइक़े में अमन क़ाइमु थिए। हुन वधीक चयो त असां शरीफ़ खुसा जा थोराइता आहियूं जंहिं हिन अमन क़ाफ़िले खे मान ॾिनो। उम्मीद त अॻिते हिननि खे वधण न ॾींदासीं ऐं जेके उन्हनि में मुलविस हूंदा उन्हनि खे सज़ाऊं ॾींदियूं। अॼु दोस्तनि मान ॾिनो आहे, उम्मीद त इन ते पाण बरक़रार रहंदा जीअं भाई पी बिरादरीअ में बि रहे ऐं इलाइक़े में अमन रहे। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC, DC सोलर सिस्टम बार दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।